अम्मा सजाई सूरन देव दियरे जी पुट कीअं मसलो थियो आहे? अब्बा न ॻाल्हि हुई न मुआड़ हुई। मुंहिंजी धीउ हितां वठी वियो आहे, चए भाउ मां वञा थो लालकाणे घर थो केरु? वञा। मुड़ुस वठी वियो अथसि, लोजी नालो अथसि, अली नवाज़ सॾींदा अथसि। मुंहिंजी धीउ खे हितां असल नालो अली नवाज़ अली अथसि, नवाज़ लोजी सॾींदा लोजी अथसि। सॾींदा जी अथसि, हितां वठी वियो आहे। मूंखे चई मां लालकाणे तो वठी वञासि, मां 2-3 ॾींहं हाली नंबर बंदि कंदुमि, पोइ मां त तुंहिंजी धीउ सां ॻाल्हाईंदुमि 2-3 ॾींहं। मां वरी चयोमांसि बाला मदद न्याणीअ खे घरु करिणो आहे त वञे भली। उतां मुंहिंजी न्याणी हितां वठी 3 बजे दारा पंहिंजे भाउ वॾे इरफान जी काल आई अथसि, राति जो हिते रहियो आहे, सॼी घिटियूं घुमियो आहे, ज़ाल सां राति जो ई मारण जी कोशिशि पियो करेसि, पोइ राति जो न मारे सघियो आहे। सुबुह ते 3 बजे दारा काल आई अथसि इरफान वॾे भाउ जी। उन चयो अथसि त तूं हेॾे वठी अचेसि त मां बिजलीअ जूं शाटां थो ॾियांसि। हे नांग आयो त हे वरी पुॻो जो अथई त इरफान चयसि त मां निकिरी थो अचां कार ते, त तूं एॾो सुबुह जो ज़ाल वठी आ हिन ख़ाली जॻह में मुंजीअ में अच त ॿई ॼणा मारियऊंसि था। पोइ हितां मूंखां वठी वियो वारो वारो करे त मां लालकाणे तो वञा, मूंखे हिन जी ख़बर न हुई। उते वञी इरफान आयो अथसि, पोइ ॿिन्हिनि मुंहिंजी न्याणियुनि खे मारियो आहे धक हणी। इरफान छा थे? ॾेर अथसि उते कराची वेठा नशो ॾींदा आसमानीअ में हिन खे, नंढड़ीअ खे? हा नंढड़ीअ खे। बसि चए असांजे दिलि ते न आहे। तो हाणे वरी मूंखे धमकी ॾिनी अथऊं, हाणे बि इहे कालियूं लॻला आहिनि, ॾेखारियोसि कालियूं लॻला आहिनि, धमकी तो ॾे इरफान कि असां तोखे न छॾींदासीं, तुंहिंजी जी आक तम कंदासीं। बच्चो बि मुंहिंजो मारियो, धमकी बि मूंखे था ॾियनि, कहिड़े वजह सां था ॾियनि। मुंहिंजो बच्चो ॾिसो मुंहिंजे पिस्टल हणी मारिया अथऊं, मुंहिंजी माउ भॻियूं अथऊं, मुंहिंजी ॼंघा भॻियूं अथऊं, मुंहिंजी कहिड़ो ॾोह कयो जंहिंजी मेहंदी बि हथ न थी हाणे। मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां गॾु काई, मूंसां विड़ी वियाड़े। इन जे ॿाहिरि पान मारी आहे, ॿियो कयो न, ॿियो हिन मुड़ुस मारी अथसि। हितां मूंखां इहे वठी विया त लालकाणे था वञूं असां, न ॼाण त ख़ाली जॻह में उते सभु पाड़े वारा गॾु थिया आहिनि। मूं शाम जो काल कई अथऊं, मुंहिंजी धीउ मारे अकेली छॾे, जो अगरि मूंखे न ॾस न अञा हिन जे भाउ शाहनवाज़ मूंॾे फ़ोन कई आहे त ॾिस इहो कूड़ आहे या सच आहे, ॾिसो त सही, जल्दी वञो। त उते जो वञूं त मुंहिंजी धीउ सुम्ही पई आहे, ऊंधे कंध भर किरी पई आहे इन इरफान जी जॻह में, जंहिंमें इरफान पाण चयसि हेॾे हेठि प्लाटनि ते उमराणीअनि जे पासे ॾे, स्टेडियम जे पासे ॾे। हा उते मुंहिंजी धीउ खे मारे ॿिन्हिनि भाउनि वरी निकिता हलिया विया आहिनि। अदी मसलो छा थे पेश मसलो आयो आहे? महीनो ॾेढ शादीअ खे थियो अथसि, हे ॿिए में हले मेहंदी थी। बि न लथी अथसि अञा हा ताईं। छा मसलो थियो आहे, छो हुन सां दुश्मनी बसि कई? चीर खंड हुया, उन्हनि जो सीलरनि जो छोकिरो मारियईं त उनजो भाउ चवंदो हुअसि त हीअ सीलरनि सां ॿधल आहे, हीअ तोखे ॿधाईंदी। मां चयोमांसि अब्बा मां क़ुर खयोमांसि मथे ते, अब्बा मां तुंहिंजी दुश्मन न आहियां, तूं कहिड़ो मूंसां ज़ुल्म कयो आहे जो मां तोखे पकड़ाईंदमि, मां पंहिंजी न्याणीअ जो घर ठाहींदमि। त बि हिनखे वॾो भाउ भरींदो, इरफान नालो अथसि, उहो त बि भरींदो हुअसि, त बि न पियो मुड़ेसि, चई इहा तोखे ॿधाईंदी, इहा तोखे ॿधाईंदी। वरी पुॻो जो त इरफान ॾिनुसि पाण हिन खे, पंहिंजे भाउ खे उन में दवा विझी नशे जी, हिन जे मथां कूड़ ऐं त हिन ज़हर ॾिनो अथसि। हीअ आई क़ुर खयईं त मां ज़हर न ॾिनो आहे, मूंखे भाती कौड़ो न आहे अम्मा, मूंसां ज़ुल्म कनि था, कहर कनि था, कीस कनि था। उते वञी इरफू बि मारेसि ऐं मुड़ुस बि मारेसि इरफान जे चवण ते। हिन महिल तव्हांखे मौतमार धमकी छा लाइ पिया ॾियनि? मूंखे ज़ुल्म बि तव्हां सां थियो, मूंखे बचिड़ो धमकी तव्हांजो ॾिनई त मीडिया में तूं रोईंदीअ, पाण ई तोखे ॿुधाईंदो। मुंहिंजी धीउ खे चए पियो सैंडल पाए, सुर्खियूं हण, माउ खां मोकिलाए। मूंखे इहा ख़बर न हुई, चई वेगन ते हलूं था, एक्सीडेंट न थी वञे तूं। ओॾां पोइ भाउ फ़ोन कई अथसि राति जो 3 बजे, चए तूं अचु त असां ॿई ॼणा मारियूंसि था। पर हिननि जो प्लान हुयो कराचीअ, मूंखे छोकिरे जो बयानु हुयो त मां मारींदोमांसि, छुरी खयूं हल त ॿई ॼणा कोहूंसि था उते, पोइ माणस खे चवंदासीं त पंहिंजो पाण मारे। पर हिन जो मौत न हुयो, हिते पोइ ॿिन्हिनि भाउनि हिकिड़ी ॼणी मुंहिंजी मासूम खे मारियो आहे, तव्हां ॾिसी बि सघोसि था। अधी करे बेरहमीअ सां सबब हूंदो, हाणे बि तव्हांखे धमकी था ॾियनि, हाणे बि नंबर लॻो पियो आहे। सबब तव्हांखे ॿुधायो त हूंदो, छाजे लाइ ज़ुल्म कयो अथऊं? कुझु बि न ॻाल्हि न मोड़े तो खिलंदे विया आहिनि। मुंहिंजीअ खे सुबुह मां चांहि जो कोप ॾिनो आहे, उहो चांहि जो कोप बि पीअण न ॾिनो अथईंसि। चए मां तोखे होटल ते हली कढ़ाई थो खारायां, हे कढ़ाईअ जे बदिरां मुंहिंजो न्याणी मूंखे मारे ॾिनी अथई। मुंहिंजी जूं ॿाह ॿई भॻियूं अथई, मुंहिंजी जूं ॼंघां भॻियूं अथई।
एॾो ज़ुल्म मूंसां गॾु खाई मूंसां इहा मलवड़ी अथई। आला तेरनि खां कहिड़ी अपील कंदव? बसि मूंखे इहो खपे, जज आहे, गवर्नमेंट आहे, वॾा सरदार आहिनि असांजा आबा आहिनि, बसि मुंहिंजी न्याणीअ जो अदालत कनि, मुंहिंजी न्याणीअ जी, उन्हनि खे सज़ा वॾी ॾिजारनि, अली नवाज़ खे, ॿियो इन इरफ़ान खे, इन्हनि ॿिन्हिनि खे अचे। मुंहिंजी इहा अथनि बसि, हे अथनि। मूं वटि न पैसो आहे न पाई आहे, मां मसवाड़नि ते वेठी आहियां, मुड़ुसु मुंहिंजो टीबीअ जो मरीज़ आहे, बसि मुंहिंजी इहा अथनि त मुंहिंजो फ़ैसिलो कर, मुंहिंजी अदालत कर, मुंहिंजी नंढड़ी मासूम जो अरे वठे करे मूंखे अॼु धमकियूं ॾे त मां तुंहिंजा पुट बि मारींदमि, मुंहिंजा पुट बि कहिड़ा न किसरे अब्बा